बहादुर हाथ तो छड़ रोशनी गाल बुध हला तो कुंडी तो पकी जा ना माने शादी की तैयारी क्या हो तुम तैयार रह जा हां गाड़ो बाबू खंगी जाए हां बहादुर तू चल मान वना तो रोशनी एड़ी थोड़ी या तू वनी शादी की तैयारी कर शादी कर आदिल हाने त असां वटि ही पैसा थी वया ओ बाकी छाजो इंतजार हल त हिता हलो खाली तुम शादी कयो आदिल रोशनी सही थी चे पैसो आ त जहाना आदिल इन ही पैसे असां के डाडो तड़पायो आ आदिल देर न करे रोशनी सही थी चवे रोशनी तूफान टाइगर जानी ये जेको कुछ क्यों है पैसा लाइन क्यों इन में मुझे को मकसद है ऐं उहा तव्हांखे सुभाणे ख़बर पइजी वेंदी त ही जेको कुछ भी कयो आहे मां कहिड़े मक़सद लाइ कयो आहे सिर्फ़ सुभाणे ताईं सब्र कर खैर छॾ न ॻाल्हि खे हिन ॻाल्हि ते जशन हुजण घुर्जे जशन आदिल तुंहिंजो मक़सद तूं ही ॼाण पर ख़ुशी ज़रूर कंदा हाँ हाँ तूफान छो न हेडी खुशी मिली आहे बिल्कुल जशन थींदो ऐं अहिड़ो जशन थींदो जंहिंमें मां पाण नचंदसि पाण ॻाईंदसि के
दौलत जे नशे ते राज करण वारा तव्हां हिन समाज खे छा सम्झो? तव्हां पैसनि जी लालच में हिन अवाम खे पंहिंजो गुलाम सम्झो। अॼु उहो काथे आहे? अरे तव्हां त उहे ज़ालिम आहियो जेके कंहिं मूं जहिड़े ग़रीब जी 500 जी बि मदद नथा करे सघो। ऐं औरत ज़ात लाइ तव्हां वटि लख रुपया आहिनि। अरे छो था पंहिंजी ज़िंदगी खे ख़राब कयो? अब आदिल असांखे माफ़ कजांइ, वाकई बि असांजूं ग़लतियूं आहिनि, पर बाबा अॼु खां पोइ सुठा कम कबा। शाबस हुजनि न्याणीअ खे जे कुंडीअ सां अटकाए घटि में घटि असांजी अखियुनि तो बेहयारो पर्दो त लाथई। आदिल असां तुंहिंजा ॾोही आहियूं यार, असांखे माफ़ कर। आदिल कसम आहे मूंखे भंग भटारीअ जो, अॼु खां पोइ सभु कम यार सुठा कबा। ॼाणे यार सच चवंदा आहिनि त सोटी हुजे साण छॾेनि भला। अॼु तव्हां सभिनी खे सिधे रस्ते ते ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। ख़ुशी त असांखे बि थी आहे, पर इहे कुंडी वारा चकर असां लॻाए तो बि घटि न कई आहे। पर ख़ैर इहो बाबा सुधारो भलो आहे। चवंदा आहिनि न त देर आहे दुरुस्त आहे। हितां हाणे हलण जी कर त हाणे न बूट फीस कोन्हे से मूं ॾे आयो आहे तुंहिंजो मां जो पुटु आहे त मां पैसा ॾियां। मुंहिंजे करे कॉलेज में पढ़िया आहीं न, हाणे करे रखिया न मोचड़ा। अरे सेठ भगन तूं आ? न बाबा न न न, मां सेठ भगन जो नौकर मवाली आहियां बाबा, मवाली। सेठ वधीक ॿियो कुझु बि न। हाणे वरी ओॾो आवाज़ हुजे छा कयूं? आदिल रोशनी सही थी चए, पैसो आहे त जहान आहे। सच चवंदा आहिनि त सोटी हुजे साण छॾेसि भला। न न ईअं न। अॼु इहो त ॿुधा, तुंहिंजी पुड़ीअ जी केॾी क़ीमत आहे? केतिरी क़ीमत आहे? क़ीमत घणी? हिकिड़ो मानी जो बुखियो, ॿियो वरी भंग जो मवाली, ऐं टियों वरी ट्रैक्टर जो ड्राइवर। हेॾे फटी टोपी वेठा है हिन स्टाइल में छोकरा पर दे हेॾे ता बाय पर अरे कुला ये बढ़िया भटी हेॾे थी हेॾे वे हिकलड़ा त मां तोखे हिन भंग जो मज़ो वठायां। बादामियूं खसखस मिठड़ी मिठड़ियूं निबातूं वेही तोखे प्यारा मुंहिंजा हिकलड़ा। क्यों अदल अॼु खां